अस्सलाम वालेकुम। यार हिकिड़ो ऐप आयो जेको हाल फ़िलहाल पैसा ॾिए पियो, पर शर्त इहो त हिन में व्हाट्सएप जो नंबर ओरिजिनल न लॻाइजे, जेको पर्सनल आहे उहो न लॻाइजे। ॿियो हिकिड़ो लोकल व्हाट्सएप ठाहियो, जंहिंते तव्हां इनवाइट कञा, इनवाइट करण सां हर इनवाइट में तव्हांखे 4200 रुपया ॾींदो। डायरेक्ट 4200 तव्हांजे अकाउंट में कोन ईंदा, पर 3 ॾींहंनि में 600 करे न त 21 ॾींहं में तव्हांखे मुकमल करे ॾींदा। हिकिड़े इनवाइट में जीअं 2 इनवाइट कंदा, 3 इनवाइट कंदा, 4 कंदा, त ईअं ओतिरा ई वधीक ॾींहं में तव्हांजे अकाउंट में ईंदा। पर हाणे तव्हांखे ॾिसण लाइ हलूं था पंहिंजी लिंक ते, जेका ही तव्हांखे मूं लिंक मोकिली आहे व्हाट्सएप ते। हाणे मुंहिंजो व्हाट्सएप खुलियो त हाणे हिनखे मां ओपन कंदुसि। ओपन कया, ही लिंक अची हेठि लिंक खे मां क्लिक कंदुसि त डायरेक्ट मूंखे वेबसाइट ते वठी वेंदो। जी वेबसाइट ते हिते 2 मिनट मूंखे इंतज़ारु करिणो पवंदो। हिते इंतज़ारु कंदासीं। हिते वेरीफाई थिए पियो। जी 2 मिनट तव्हां इंतज़ारु कंदा, हिते वेरीफाई थींदो। हाणे व्हाट्सएप उहो हणंदा जंहिंजो तव्हांखे हिते नंबर व्हाट्सएप ठहियलु आहे, मथे तव्हांखे उहो नंबर हणो व्हाट्सएप वारो। ऐं हेठां सक्सेसफुल वेरीफाई थियो। हाणे हिते मुंहिंजो नंबर आयो 0301 मुंहिंजो नंबर आयो, उहो व्हाट्सएप वारो हिते मां आयो। या हेॾा ईमेल का बि तव्हां ॾेई सघो था, पासवर्ड को बि रखी सघो था, को मसइलो कोन्हे। पासवर्ड उहो रखो थोरो तव्हांखे ज़हन में हुजे, हुते तव्हां खोलण सही थिए। ईमेल जो कुझु कोन्हे, पासवर्ड हिन व्हाट्सएप जो यादि करो। वेरीफाई सक्सेसफुल लॻी वियो, रजिस्टर ते दबाए ये पे अचे हीअ लॉग लिखे लॉगिन व्हाट्सएप ते क्लिक कयो त ही क्लिक नंबर 1 पे आहे। हिन ते दबाईंदा त 5000 पॉइंटूं प्लस 5 लिखे इहे पॉइंटूं मूंखे मिलियूं। पहिरीं हिन ते दबाए, हिन ते इंतज़ारु करण जी इहो खुलियो। हाणे हीउ फिल करिणो, को बि कंहिं बि खाने ते तव्हां फिल करे सघो था, को बि मसइलो न आहे। हिनखे जीअं तव्हां फिल कंदा, फिल करण खां बाद में तव्हांखे सबमिट कञा। सबमिट करण खां पोइ रिसीव ते वरी ॻाढ़े ते तव्हां दबाईंदा त इहे जेके पॉइंटूं तव्हांखे मिलनि। इहे टियो वरी हिन खां हेठि हलिया, हेठि ॾिस हेठि लिखियो आहे, तरह नेक्स्ट लिखियो आहे। सेकंड हलंदा त इंतज़ारु कञा, वरी नेक्स्ट कञा, वरी सेकंड हलंदा, वरी नेक्स्ट कञा। इहो इस तरीक़े थोरो इंतज़ारु कञा, 2-3 सेकंड में इहो ख़तमु थी वेंदो। ॾिस जीअं दॿाए रहिया, ख़तमु थी वियो। हाणे हिनखे मूंखे 500 पॉइंटूं 5000 पॉइंटूं इहे बि 5 पॉइंटूं इहे मूंखे रिसीव कयो। हाणे हलो व्हाट्सएप ते क्लिक जीअं कयो त हाणे मूंखे वठी वेंदो व्हाट्सएप ते। हिते मूंखे व्हाट्सएप में लॉगिन करिणो पवंदो। हिते क्लिक कयो, लोडिंग बटे पोइ हिते हाणे वेरीफिकेशन घुरंदो, थोरो हिते इंतज़ारु करिणो पवंदो। इंतज़ारु कंदा ही वेरीफाई घुरे पियो, वेरीफिकेशन इहा कंप्लीट थींदी। कंप्लीट एग्री नेक्स्ट करिणो पवंदो, वरी हेठि साइड में लिखियो आहे नेक्स्ट करिणो पवंदो, वरी नेक्स्ट करिणो पवंदो। हेठि ईंदा हेठि ईंदा अचण खां पोइ हिते तव्हां नंबर लिखंदा, नंबर लिखी गेटवे कंदा। गेटवे करण खां पोइ हेठां ॾिसंदा ही 8 अंग लिखियो आहे, खाना हिन कोड ईंदो हिकिड़ो, उहो कोड तव्हांखे नोट करिणो आहे। ये कोड नोट कंदा तव्हांखे मथे नोटिफिकेशन अची हिते क्लिक करे तव्हां डायरेक्ट कोड लॻाए सघो था। जीअं ही क्लिक कयो कंफर्म कंदो त डायरेक्ट कोड हणी सघो, पर न कंहिंखे नोटिफिकेशन कोन थो, जंहिंजे करे पंहिंजे व्हाट्सएप ते तव्हां सम्झंदे किन किन अचे थो डायरेक्ट करे, जेके न अचे उहो व्हाट्सएप में वरी वञे। हाणे ॾिसां व्हाट्सएप में अचां पियो। व्हाट्सएप में अचण खां पोइ जीअं मुंहिंजो व्हाट्सएप खुली वियो, मथे 3 लकीरूं में वञा, लिंक डिवाइस ते क्लिक कयां। लिंक डिवाइस ते क्लिक करण खां पोइ हेठि कयां। हाणे स्क्रीन हेठि लिखियो आहे लिंक नंबर हणिणो पवंदो। नंबर हणण खां पोइ हिते साॻी तव्हांखे नंबर शो करणा लिखणा पवंदा। PDRV इहो साॻी लिखिणो पवंदो। NFVD इहे साॻी तव्हांखे भरणा पवंदा। पासे लिखी ॾिसी जीअं तव्हां लिखी रहंदा तॾहिं वेट कंदा 2 मिनट, हीअ पाणी वञे फेसबुक तां डिवाइस कनेक्ट थींदो। हाणे तव्हां साॻी हुन पासे एप में तव्हां लॉगिन कंदा, तव्हांजो अकाउंट मुकमल थी वियो। हाणे कुझु बि करिणो कोन्हे, तव्हांखे ॾिस हेठि इहो पासे में इनवाइट ते अचिणो आहे। इनवाइट ते अची लिंक जेका पई आहे पंहिंजी कॉपी करे तव्हां पंहिंजे